काफ़ी लाह चढ़ाईंदा तो दोस्तनि चयो ही प्रोग्राम साईं जुमन जो आहे ऐं उन ते तो स्पेशली ॻाल्हाइणु घुरां पर मुंहिंजी उन तंज़ीम जे सभिनी दोस्तनि खे उन महिरबाननि खे गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांखे हिन स्टेज ते साईं अलीअ जरवार वॾे लक़बनि सां सॾे करे हिते अचे थो, उनजी महिरबानी आहे त उनजो सबबु आहे जेका पेटेल तंज़ीम आहे। तो खुदारा पेटेल तंज़ीम के मजबूत कंदव तो अवां मजबूत थींदव, तव्हां मजबूत थियो तो जेके उस्तादनि जा पेचीदा मसला आहिनि उहे पंहिंजो पाण हल थी वेंदा। पर जे असां ग्रुपनि में ऐं असां पंहिंजे शख़्सी जेको अनाउनि में विरहायल रहंदासीं तो यकीनन नुक़सान असीं पंहिंजो पाण जो कयूं, तंज़ीम जो कयूं था। साईं रफ़ीक जरवार साहब 11 साल सिंध जो सदर रहियो आहे। अलाए केतिरियूं इख़्तिलाफ़ात साईं सां रहिया आहिनि, असांजा रहिया आहिनि, साईं इंतज़ार साहब जा रहिया आहिनि, पर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त ऐवान जे अंदरि इख़्तिलाफ़ ज़रूरु रखियो आहे। पर जॾहिं बि साईं मोहम्मद रफ़ीक जरवार जे जंग जे मैदान में निकितो आहे त उन सां गॾोगॾु इंतज़ार शलगिरी बि शाना बशाना गॾु आहे, त गुलाम रसूल बि गॾु आहे, त शकूर सारंग बि गॾु आहे, त जुमन जरवार बि गॾु आहे। असां कॾहिं इहो फ़र्क़ु न कयो आहे त असीं हिन सां इलेक्शन लड़िया आहियूं, असीं हिन जे मुखालिफ़ आहियूं, पर असां चवंदा आहियूं त असांजो हीउ वॾो आहे, असांजो रहबर आहे, असांजो अॻवान आहे। ऐं उनजो रिज़ल्ट मां ॾिठो त कीअं सरकार सां जेको आहे सो जंग लड़ी साईं। त दोस्त ही जेके बि असांजा दोस्त आहिनि, पेटेल जो आम जेको असांजो कारकुन बि आहे, मेंबर बि आहे, उन में उहा खुददारी बि आहे, उन में उहा ज़रूरत बि आहे, उन में इहा हिमत बि आहे। पर फ़र्क़ु इहो आहे जो असीं सभु गॾिजी करे हुन सां बाह मेली थी करे बीहूं। असीं सम्झूं था हर उस्ताद जेको आहे उहो रफ़ीक जरवार जेको आहे बणिजी सघे। बहरहाल ऐं निहायत हिन ज़िले जो दोस्तनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन असांखे हिन प्रोग्राम में मधु करे हिस्से पहुचायो ऐं दोस्तनि सां मुखातिब थियण जो मौक़ो मिलियो। तमामु काफ़ी असांजा महिरबान दोस्त असांजा ऑफिसर साहिबान बि हिते वेठा आहिनि ऐं टाइम इलाही थी वियो आहे, असांखे बि वरी वापसि वञिणो आहे। सो ऐं साईं जुमन खे ही ज़रूरु चवंदुसि त तव्हां डिपार्टमेंट खां ज़रूरु रिटायर थी विया आहियो, पर अव्हांखे असांजी गुज़ारिश आहे त हिन उस्तादनि सां, हिन पेटेल तंज़ीम सां हर उन ॾुखे वक़्त में तव्हांजो साथ रहंदो जहिड़ो तव्हांजे सर्विस जे दौरान साथ रहियो आहे। अलाह कंदो तव्हां बाक़ी ज़िंदगी जा जेके ॾींहं आहिनि पंहिंजे बचण सां सुठे नमूने सां गुज़ारींदव। हूअं बि उसूल आहे, पर जंहिंसां बि हिकिड़ो दफ़ो मोहबत थींदी आहे त मरण कंदीअ ताईं बि उहा मोहबत सची मोहबत ख़तमु थियण वारी न आहे। ऐं मूंखे यकीन आहे त हिन पेटेल सां साईं जुमन जी मोहबत ख़तमु थियण वारी आहे कोन। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी, ख़ासि करे साईं असांजे अली जरवार साहब पुराणो साथी आहे, पुराणो दोस्त आहे, तमामु हिन सां घणियूं पुराणियूं हुजतूं रहियूं आहिनि। ऐं अफ़सोस इहो आहे त अलाए छो टंडे अलाए यार जो दोस्तनि हिनखे एतिरो कमज़ोर करे छॾियो आहे। ऐं जेकर उते रहे थो, बहरहाल तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानियूं हिन प्रोग्राम में सभिनी दोस्तनि खे अचण जे हवाले सां ऐं सभिनि खे वेलकम चवां थो। ही तव्हां साईं मोहम्मद जुमन जी न बल्कि तव्हां पंहिंजी उस्तादनि पंहिंजी इज़त कई आहे। उस्ताद इतिहाद ज़िंदाबाद, पेटेल पाइंदाबाद। अस्सलाम वालेकुम।